कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त हीउ रवाज़ आख़िर कंहिं विधो हूंदो त को माण्हू मरी वञे उन खां पोइ असां उन लाइ वेही मिठो मिठो ॻाल्हायूं ऐं उनजे हूंदे छो न आख़िर छो ईअं न आहे हूंदो त हिन जे ज़िंदा हुजण दौरान ई खेसि कॾहिं कॾहिं यादि ॾियारायो वञे त यार ॾिस तो में हीअ फिलाणी जेका ॻाल्हि आहे उहा ॾाढी भली आहे ऐं तो फिलाणी जाइ ते मूंसां जेका फिलाणी ॻाल्हि कई उहा मूंखे ॾाढी वणी ऐं हुन हूंदे तूं मूंखे ॾाढो वणंदो आहीं ईअं छो न कंदा आहियूं असां छो आख़िर उन इंतज़ार में हूंदा आहियूं त को माण्हू मरी वञे तॾहिं वञी उन्हनि जे पोयरनि सां ताज़ियतूं कयूं ऐं पंहिंजे मुंहुं वेही सोचूं त यार हीउ जेको असांजो दोस्त हुयो हीउ ॾाढो भलो माण्हू हुयो ऐं असां हुन सां हीअं ऐं हिन तरीक़े सां ॻाल्हाईंदा हुआसीं ऐं ॾाढो ॾुख थींदो आहे पोइ सोचणु शुरू कंदो आहियां त आख़िर को त माण्हू हूंदो जंहिं इन रवाज़ जी शुरूआति कई हूंदी